सीता रोड में पब्लिक हेल्थ खाते जी नाअहलीअ सबबि पीअण जो गंदो पाणी सप्लाई थियण सबबि गैस्ट्रो जे केसिस में तेज़ीअ सां इज़ाफ़ो थियण लॻो आहे, जंहिंजो DHO नोटिस वठंदे प्राइमरी स्कूल में मेडिकल कैंप लॻाए छॾी। रिपोर्ट करे रहियो आहे राजा चन्ना। वार्ड नंबर 4 जावरी मोहल्ला में गैस्ट्रो के केसनि में तेज़ी सां इज़ाफ़े खां पोइ DHO दादू पारां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे। इन हवाले सां रहवासियुनि जो चवणु आहे त पाणी जेको असांजो अचे थो वाटर सप्लान जो ऐं इहो मिठो पाणी उहा किथां नालियूं लीक आहिनि ऐं उहा अहिड़ी तरह सां मां उन्हनि खे बार बार चई आयो आहियां त बाबा असां पाणी सही कोन्हे को, महिरबानी कयो पाणी सही ॾियो। इन पाणी न हुअण जे सुठे न हुअण करे असां हाणे गैस्ट्रो पैदा थियो आहे। जीअं मुंहिंजे घर में 6 भाती पिया ॿुधायो त पाणी जेको अचे थो उन में वॾी बदबू आहे। अधु कलाक पाणी हले थो वरी उते बंदि आहे, पाणी में धप आहे जेको माण्हू पी नथो सघे। पानी बिल्कुल नाकारा है। हाली मतलब पानी ॾिसो, पानी में सफ़ा गंदगी आहे, पानी में कीड़ा नज़र था अचनि, उहो असां पाणी इस्तेमालु न कयूं। नलकनि जो पाणी असां इस्तेमालु न कयूं त उहो बेकार आहे, उहो असांखे खारो पाणी आहे। पोइ मजबूरन इहो पाणी था पियूं। असां कल्ह खां वठी हिकिड़ी छोकिरी एक्सपायर थी वई आहे ऐं 8-10 केस जेके ॿिया तव्हां हिते ॾिसो था, इहे सभु मरीज़ हिते असां गॾु कया आहिनि। हिन महिल तव्हां ॾिठो त अधु कलाक में सवें केस अची विया आहिनि ऐं ईअं ई पूरे शहर में, पर ख़ासि तौर ते जावरी महला जेको आहे उहो इफेक्टेड महला आहे ऐं उन में टीम आई आहे। असीं पंहिंजे नुमाइंदनि ऐं DHO जा बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं मीडिया जे दोस्तनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जिन असां सां हिन ॾुखी वेल में असांजी मदद कई आहे। ईअं थियनि त पाणी जेको लाइन वारो आहे उन में कुझु स्मेल अचे पई, जेका कंप्लेन दोस्तनि कयूं इहे जाइज़ आहिनि। तो इहो असां जेको आहे टाउन ऑफिसर खे ऐं ॿियनि खे चवंदासूं या असां पंहिंजे नुमाइंदनि खे त इहो जिथे बि का अहिड़ी लीकेज आहे पाइप लाइन में त उहा लीकेज कढी करे असांखे सेहतमंद ऐं साफ़ सुथरो पाणी फ्राहम कनि। तव्हां वार्ड नंबर 4 जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त वार्ड 4 में जेको गैस्ट्रो जो जेको तमामु घणो वधीक फैलाव आहे, उनजो रीज़न आहे गंदो पाणी, पीअण जो पाणी जेको साफ़ मुहैया न पियो कयो वञे। उनजे करे ही वबा जेका गैस्ट्रो आहे उहा हिते तेज़ी सां फैलिजी रही आहे। इन जे करे हिननि आला अख्तियारुनि खां इहो मुतालबो कयो आहे त वार्ड नंबर 4 में पब्लिक हेल्थ पारां सप्लाई थींदड़ मिठे पाणी जी जेके लाइनूं आहिनि उनखे चकासियो वञे। कैमरा टीम सां गॾु राजा चन्ना, आवाज़ TV न्यूज़, सीता रोड।